म्यूनिसिपल कमेटी घोटकी के मुलाजमन पर 21वें ॾींहुं बि असिस्टेंट कमिश्नर जे ऑफिस साॾो एहतजाज जारी रखियो वियो। PPMN सरदार मोहम्मद खान महर एहतजाजी कैंप ते पहुची मुलाजमन खे पघारूं ॾियारण जी ख़ातिरी कराई। PPMN चयो त PP जो मंशूर बेरोज़गार नौजवान खे रोज़गार ॾियणु आहे। हुन चयो त हू म्यूनिसिपल मुलाजमन खे पघारूं ॾियारण लाइ हर मुमकिन कोशिश कंदो, छो त हू अवामी नुमाइंदो आहे, अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थो। हुन चयो त हाणे की हुकूमत में महांगाई चोट चढ़ी वई आहे, हाणे वक़्तु अची वियो आहे त इमरान खान खे पाण ई घर वञणु खपे। म्यूनिसिपल सां लिंक हुजे या मां सां लिंक हुजे त असां पहिरें ॾींहुं कराए छॾियो आहे पघार, लेकिन इहा पूरी तव्हांखे ख़बर आहे त कोर्ट में बि वई, वरी हाणे इहा शइ कमेटी में वई आहे जेकी चीफ जस्टिस पंहिंजो चीफ सेक्रेटरी साहब ॾिसनि था। असां इहो अर्ज़ु रखियो आहे त जेकी हक़ वारी ॻाल्हि हुजे, सच वारी ॻाल्हि हुजे, इहे माण्हू डिज़र्व करनि था, लोअर तबिके वारा माण्हू आहिनि, हिननि जो घर जो चुल्हो हिन पघार ते पड़ंदो आहे। असां उनकी इहा रिक्वेस्ट पहिरों भी कई है, हाणे भी कंदासीं त इंशाअल्लाह ताला इनके पंहिंजी पघार मिलनी खपे। हर चीज़ इतनी महंगी हो चुकी है, आवाम की गरीब की पहुंच से दूर है। नौकरियों के वादे करके घर बनाने 50 लाख घर बनाने के वादे करके उससे तो छतें भी छीन ली है, रोजगार भी छीन लिया है। तो अब टाइम आ गया है कि इमरान को खुद ही चले जाना चाहिए। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।